शहदादकोट में पुलिस जो ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबिलो पेश आयो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस हिकु ॾुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ॾुआरी जी सुञाणप बलोचिस्तान जे इलाइक़े उस्ताद मोहम्मद वासी गुलाम मुर्तज़ा चांडियो जे नाले सां थी। संदसि कब्ज़े मां हिकु पिस्टल पिणु हथु कयो वियो आहे, जॾहिं त संदसि साथी फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि फ़रार थींदड़ ॾुआरियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। उडेरोलाल जे गर्ल्स हाई स्कूल में मास्तरियाणी समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ इख़्तियारियुनि खे ख़त लिखण ते मास्तरियाणी मैट्रिक जी शागिर्दियाणी खे स्कूल मां नेकाली ॾेई छॾी। उन वाक़िए ख़िलाफ़ शागिर्दियाणी जे पीउ ख़ादिम हुसैन चयो त मुंहिंजी धीअ आसत डायरी खे स्कूल जी मास्तरियाणी शाहिदा शाह ख़त लिखण तां स्कूल मां कढी छॾियो आहे, जंहिं करे संदसि तालीम मुतासिर थी रही आहे। स्कूल इंतिज़ामिया ऐं DEO ॿुट बणियल आहिनि। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे धीअ जी स्कूल में दाख़िला बहाल कई वञे। डंडोजाम में मुसलसल 1 कलाक हलंदड़ बरसात तालके इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल इख़्तियारियुनि जा पोल पधरा करे छॾिया। तेज़ बरसात बाद बीठल पाणी सबबि कारोबारी मर्कज़ ऐं स्कूल बंदि रहिया। बरसात जो पाणी नेकाल थियण बदिरां घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थी वियो, जॾहिं त केतिरनि ई कलाकनि ताईं इलाइक़े में बिजली बहाल न थी सघी। कंडियारो भरिसां रेगुलेटर मोरी वेझो पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। फायरिंग जी ॾे वठ में हिकु ॾुआरी ज़ख़्मी थी पियो। पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ज़ख़्मी ॾुआरी समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ॾुआरियुनि जी सुञाणप तौफ़ीक़ शाह, निसार शाह ऐं फरहान शाह जे नालनि सां थी। ॾुआरियुनि जे कब्ज़े मां पिस्टल ऐं मोटरसाइकिल हथु आयो आहे। पुलिस मूजिबि संदनि ख़िलाफ़ जांच जारी आहे। नौशरो फिरोज़ ॻोठ साईं रखियो चांडियो में नींगर सां जिनसी ॾाढाई कंदड़ जवाबदार पुट खे बाद पुलिस हवाले कयो वियो आहे। मुतासिर नींगर इब्राहिम चांडियो मूजिबि जवाबदार दोस्त मोहम्मद चांडियो रोज़गार जी लालच ॾेई 3 ॾींहंनि ताईं जिनसी ॾाढाई जो निशानो बणाईंदो रहियो। पुलिस मुतासिरनि खे मेडिकल लेटर जारी कंदे इस्पताल रवानो करे छॾियो, जॾहिं त वाक़िए ख़िलाफ़ को बि केस दाख़िल नाहे थी सघियो।